नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाड़काणे में ख़बर ॾींदा हलूं त सिंध में सिहत जे ख़राबी सूरत हाल हिकु ॿी ज़िंदगी खे ख़तम करे छॾियो। कुते जे ॾारण वारी वैक्सीन न मिलण सबबि 10 साला नींगर फोत थी वियो। कॾहिं एम्बुलेंस न आहे त कॾहिं वैक्सीन नायाब थी वेंदी आहे। समूरे सिंध जे अस्पतालनि में कुते जे ॾारण वारी वैक्सीन ई मौजूदु न आहे। शिकारपुर जे ॻोठ दाऊद अबड़ो जे रवासी जे 10 साला नींगर खे कुतो ॾाड़ी वियो आहे, जंहिंखां पोइ पीउ पुट खे खणी समूरे ज़िले जा सिहत मर्कज़ घुमंदो रहियो, पर कंहिं बि हंधा खेसि वैक्सीन न मिली, जंहिं सबबि 10 साला ॿारड़ो कमिश्नर ऑफिस जे फर्श ते तड़पी तड़पी फोत थी वियो। अहिड़ी आह ॾींदड़ वाक़े जे बाहि में कमिश्नर ऑफिस में ARV सेंटर जे इंचार्ज जो चवणु आहे त ॿारड़े जो ज़िंदा रहणु मुश्किल हो। यादि रहे त 2 ॾींहं अॻु मीरपुर खां जे रवासी एम्बुलेंस न मिलण सबबि 2 ॼणनि मोटरसाइकिल ते ॿारड़े जी मयत खणी वञण जी कोशिशि कई, जेका रस्ते में हादसे जो शिकार थी वञण खां पोइ मयत खे खणी वेंदड़ 2 ॼणा फोत थी विया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।